अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं एलियसन अब्बासी। किताब आहे कोड़लखि जो कैदी जेल डायरी। लेखक रसूल बख्श पली जो किस्त 20 14/6/1982 ईस्वी। सुबुह वक़्त जो पतो कोन्हे। वाच जो पटो छिॼी पियो आहे। ऑटोमेटिक घड़ी बीह रही आहे। ॿाहिरि खट ते वेठो आहियां। हींअर वेझी आयो आहियां। थधी हवा पई लॻे। मिटी उॾाए थी पर असीं वारीअ जा माण्हू फीस हिकिड़ो अंदरि आहे। हाणे सिज बि ककरनि मां निकितो आहे। राति गर्मीअ चङो हिसाब किताब वरितो। पघर मां वेझी वियुसि। सख़्तु ॿूसट सबबु निंड ई न अचे। भायां थो 12 बजे ताईं उहो हाल हो। पोइ उथी वरी ॿियो दफ़ो वेझुसि। 1 बजे धारे हवा बदिलजी वई। थधिकार थियण लॻी। राति लाहौर ते सॻुरा मुकमिल कब्ज़ो करे वेठा हुआ। 80 सालनि जे पोड़े हचाशाह ख़ालिद लाइ रोदन मचायो वेठा हुआ। होॾां लिबनान में खून जी नदी पई वहे। तंहिं लाइ रुगो मुनाफ़िकीअ जा 2-3 लॿाड़ी बयान ॾेई माठ थी विया। मुकमिल साज़िश आहे। अमेरिका ऐं संदसि छाड़ता अरब हाकिम तबिका इसराइल सां सलाह करे शाम ऐं फ़लस्तीन खे छाड़तनि में शरीक न थियण जी सज़ा पिया ॾियनि। असां वारो हुक्मरान टोलो बि शामिलु आहे। गुर्दे जो सूर बि उन महिल पवणो हो। रातों ख़बरुनि में हो त बैरूत वारे हवाई अॾे ते इसराइल जो कब्ज़ो थी वियो। राति ताईं बैरूत ते कब्ज़ो थी वियो हूंदो। पोइ छा थींदो? फ़िलहालु त अमेरिका इसराइल ऐं संदसि अरब छाड़ता ख़ुशीअ जूं खिगियूं हणंदा हूंदा। फ़लस्तीनी ज़रे घटि कुचलिजी विया आहिनि। वरी लाज़मी तरह उथंदा। बहादुर ऐं अणविर्च वेड़ू क़ौम आहे। पर धक बि मरण जीअण जो लॻो अथनि। ॾिसजे वरी कीअं ऐं कॾहिं था सिसी खणनि। राति जालंधर टीवीअ तां सुरमई शाम प्रोग्राम आयो। तमामु दिलचस्प प्रोग्राम हूंदो आहे। राति पहिरियों भेरो बेकार हो। उर्दू सर्विस तां यूपीअ जा लोकगीत वेठो ॿुधां। तमामु वणंदड़ आहिनि। इजो हींअर ख़बरुनि जे ख़ुलासे में ॿुधायूं त अर्जेंटाइन जे फ़ौजुनि हथियार फिटा कया आहिनि। लिबनान जो लाइ छा थियो? शाम अटिकल 7:30 बजा। अॼु बि लाहौर ते को बि चङो प्रोग्राम कोन हो। अमृतसर ते हींअर मजमूई प्रोग्राम राग जो पियो हले। पर अॻे जहिड़ो दम कोन्हेसि। अलबत हिकिड़े वेसारे माण्हूअ जो तमाशो ॾेखारियऊं। वॾो फ़नकार थो ॾिसिजे। वेसर में साणसि मुंहिंजी बि जाइ कान्हे। हाणे चित्रहार ईंदो। कॾहिं कॾहिं उहो बि ईअं हूंदो आहे। सुभाणे फिल्म आहे। नालो उन जो बि हवाई आहे। ख़बरुनि मां मालूम थिए थो त अञा बैरूत ते इसराइल कब्ज़ो कोन कयो आहे। होॾां अर्जेंटाइन जे फ़ौजुनि हथियार फिटा कया आहिनि। ज़िया सऊदी अरब वियो आहे। चित्रहार आशा पारेख प्रेम विवाह में जवाब न आहे। सभिनी खां निराली गानो बेकार। अमिताभ बच्चन गानो बेकार। राजेश खन्ना हेमा मालिनी मेरे संग आया तेरी यादों का मेला अकेला गया था न आया अकेला। लाजवाब गानो लाजवाब मंज़र। हिननि जा नाला नथा अचनि। बेकार घणो करे रेखा आहे। अमिताभ वारे आशा पारेख काका मेरा काम कर कभी कभी मेरे प्रियतम के गली से गुजरना। फिल्म राजपूत रेखा 16/6/1982 ईस्वी। सुबुह वणनि हेठां खट ते वेठो आहियां। ज़फ़र जो गज़ल पियो वॼे। ताज मुल्तानी राति पोइ राति सॼी कुख में सख़्तु सूरु पियो। बसकोपेन खाधमि अञा कोन वियो आहे। डॉक्टर ईअं आहे। कंपाउंडर खे घुरायो अथमि। हल्को सूरु बीठो आहे। अॼु अफ़गानिस्तान बाबति जनेवा में ॻाल्हि ॿोल्हि थींदी। लिबनान में अलाए छा थियो। मारियो पेनरोज़ो नाविल फूल्स डाए अहमक मरंदा आहिनि शुरू कयो अथमि। शुक्र आहे सफ़ा मुट में मांधाणी विधल कान्हे। मिड़ई अबरी सबरी का न का ॻाल्हि आहे जा सम्झ में बि अचे थी। अमेरिका ऐं यूरोप जो ज़वालियत परस्त गूंहोखोर अदब पढ़ण बि पाण खे सेखत ॾियणी आहे। पर न पढ़बो त हिननि जे ॿटाकुनि जी असुली हक़ीक़त कीअं मालूम थींदी। पाण ते जबुरु करे ड्यूटी सम्झी रुगो ॼाण रखण लाइ नाविल पढ़ां पियो। तंहिंमें बि जेको सभिनी खां मशहूरु आहे यानी पाकिस्तानी नाविल निगार रुशदीअ जो नाविल। सो त 5 सिफ़ाही था पढ़जनि त दिमाग़ ते मणनि जा बार पइजो वञनि। चौधरी शरीफ़ कंपाउंडर आयो हो। सम्झू माण्हू हो। ॻाल्हि सम्झाई ऐं सम्झायई। दवा मोकिलण जो चई वियो आहे। चयईं त स्टोर कीपर इस्पताल तरफ़ां वॾे डॉक्टर जी हिदायत मूजिबि मिलंदड़ राशन जी कनि शयुनि ते क़ाइदे क़ानून जा एतिराज़ कया। मूं चयसि जेको चुप आहे तंहिंखां तव्हां हरू भरू ज़बान खोलाइणु चाहियो था। उहा ॻाल्हि अॻे सिर्फ़ु गोड़ फसाद जो नतीजो थी ॾिसिजे। कॾहिं कॾहिं गोड़ फसाद ज़रूरी आहे बशर्ते कि उन ते पेट न पारिजे। बल्कि दवा तौरु इस्तेमालु कजे। कॾहिं कॾहिं सख़्तु ज़रूरत महिल हमराहनि खे छा चइजे खान छा पुछिजे ऐं कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत आहे तंहिंजी यादाश्त हिकिड़ी लिखियमि सा कान थी लभे। किथे गड़बड़ कान्हे तलाश कजे। चोरनि मथां मोहर त कोन लॻा पिया आहिनि।
इम्कानु घटि आहे पर घणी ख़राबी थींदी उन माहौल में आहे जॾहिं उन जो इम्कानु घटि ॾिसण में अचे ॾिसिबो। ॿी तयारु पियो करियां। धरतीअ जे तारीख़ ते ॿीहर हिकिड़ी नज़र विधमि ऐं उन ते ग़ौर कयुमि। सोचियुमि त हमराहन हिसाब ॿधो आहे त काइनात 40 अरब साल 4000 करोड़ साल अॻु फैलजणु शुरू कयो। असां वारो तारो जंहिं जहिड़ा ॿिया अरबे खरबे तारा आहिनि के उन खां 100,000 दफ़ा वॾा, जंहिंजो नालो असां सिज रखियो आहे, सो ठहियो अटकल 5 अरब 500 करोड़ साल अॻु, यानी काइनात जे ॼातल तारीख़ जे पोएं 8हीं पतीअ में। उन्हनि 5 अरब सालनि में 2 अरब साल सिज हो पर धरती अञा कान ठही हुई। 2 अरब सालनि खां पोइ धरती ठही। हींअर संदसि उमिरि 2 अरब साल आहे, यानी काइनात जी उमिरि जूं 13 पतियूं कजनि त 12 पतियूं अरसे में काइनात हुई, तारा वग़ैरह हुआ, असांजी धरती कान हुई। पोइ 13हीं पतीअ में उहा पैदा थी। उन्हनि 300 करोड़ अरब सालनि जी उमिरि में पहिरियां 2 अरब साल धरतीअ ते का बि जानदार शइ कान हुई। जेके जानदार अॼु मौजूदु आहिनि तन सभिनी में धरतीअ जो शायदि सभिनी खां सीनियर बाशिंदो मच्छी आहे, जंहिंजी उमिरि अटकल 22 करोड़ साल चई वञे थी। अटकल 22 करोड़ साल अॻु क़दीम क़िस्म जा ॿूटा ऐं सुकीअ तोड़े पाणीअ ते रही सघंदड़ साह वारा पैदा थिया। अटकल 15 करोड़ साल अॻु धरतीअ ते सुरंदड़ बलाउनि जो राज हो। अटकल 5 करोड़ साल अॻु बाक़ाइदा ॿूटा पैदा थिया। खीर ॾींदड़ जानवर, इंसान बि आना ॾींदड़ न खीर ॾींदड़ जानवर आहे, फ़क़ति 1.5 करोड़ साल अॻु पैदा थिया। उन समूरे अरसे में इंसान या इंसान जहिड़ी शइ दुनिया में मौजूदु कान हुई। फ़क़ति 1.25 करोड़ या 25 लख साल अॻु बांदर जो हिकिड़ो क़िस्म अफ्रीका में रहंदो हो, जंहिंजो नालो हाणे ऑस्ट्रेलोपैथेक्स अफ्रीकन्स रखियो अथनि। उनजो मग़ज़ु नंढड़ो हो, 500 क्यूसिक सेंटीमीटर। उन जानवर मां 2 शाखूं पुटियूं, हिकिड़ी शाख जानवर रही। उन जे दिमाग़ जी माप बि साॻी रही। संदसि नालो रखियो अथनि ऑस्ट्रेलोपैथेक्स अफ्रीकन्स। उहा शाख अटकल 25 लख साल अॻु धरतीअ ते हूंदी हुई। ॿी शाख अटकल 20 लख साल अॻु मौजूदु हुई। उनखे हाणे होमो हेबिलिक्स जो नालो ॾिनो अथनि, जंहिंजो मग़ज़ु 500 क्यूबिक सेंटीमीटर खां वधी 650 सेंटीमीटर थी वियो। ऑस्ट्रेलोपैथेक्स अफ्रीकन्स बांदर मां ॿी शाख पैदा थी, ऑस्ट्रेलोपैथेक्स रोबस्टिक्स। उन शाख जा बांदर पंहिंजनि वॾनि खां वधीक जांठा हुआ, पर मग़ज़ु उन्हनि जेतिरो ई हुन। 5 लखनि सालनि खां पोइ अटकल 10 लख साल अॻु उहा शाख ख़तमु थी वई। ॿिए तरफ़ वधंदड़ मग़ज़ वारे होम्योबेलिस शाख मां नई शाख पैदा थी, जंहिंखे अॼुकल्ह होमो इरेक्टस सिधो माण्हू सॾीनि था। हीउ जानवर सिधो हली सघंदो हो। संदसि मग़ज़ बि वधी 900 सेंटीमीटर थी चुको हो। उहा शाख 10-15 लख साल अॻु धरतीअ ते रहंदी हुई। उन मां पोइ टियों नस्ल पैदा थियो अटकल 4 लख साल अॻु। उन जो नालो रखियाऊं होमोसेपियंस, अकुल वारो माण्हू। उहो जानवर आहे जंहिंखे इंसानु सॾिजे थो ऐं जेको तरक़ीअ जा धार ॾाका टपी अॼु हिन मंज़िल ते रसियो आहे। 4 लख सालनि जो उहो नस्ल हणी नेठि अटकल 1.5 लख साल यानी 25,000 साल अॻु ताईं पथर जा औज़ार इस्तेमालु करणु सिखी वियो। उन खां पोइ हलंदे हलंदे उन 20,000 सालनि में कोट डिजी ऐं आमरी वग़ैरह जहिड़ियूं तहज़ीबूं ठाहियूं। कुझु हज़ार साल पोइ यानी अॼु खां 4-5 हज़ार साल अॻु ताईं हिन मुअन जे दड़ो ऐं हड़प्पा जहिड़ा शहर ऐं आबादियूं ठाहे वरितियूं। आर्या अटकल 3.5 साल दुनिया में फैलिया ऐं हेॾां बि आया। यहूदियुनि जो बादशाह हज़रत दाऊद 3000 वरिया अॻु राज कंदो हो। यूनानी दाना पैथागोरस, हिंदी दाना गौतम बुद्ध, चीनी दाना कन्फ्यूशियस ऐं यूनानी दाना अरस्तो अटकल 2500 वरिया अॻु दुनिया ते पैदा थिया। हज़रत ईसा अलैहिस्सलाम अटकल 2000 वरिया अॻु ऐं हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अटकल 1500 वरिया अॻु पैदा थियो। अज़ीम फ्रेंच सरमाएदार इनकलाब खे अटकल पौणा 200 साल थिया आहिनि। अज़ीम अक्टूबर पोरियत इनकलाब खे 65 साल, चीनी इनकलाब खे 33 साल, वियतनामी इनकलाब खे 7 साल, फ़क़ति 90 ॾींहंनि लाइ आयल खे
5 साल अफ़गान ऐं ईरानी इनक़िलाब ऐं भुट्टे जी शहादत खे 3 साल थिया आहिनि। 90 ॾींहंनि लाइ जनरल ज़ियाउल हक़। 19/6/1982 ईस्वी पैंट चौथ ना क्या करो। थोरो घबराइजी चवां थो, अच्छा वाकई गारियूं ॾियणु आहे त बुरी आदत पाण मां कढणु घुरिजे। भेण चौथ आख्या करो। अच्छा मामिलो चङाई मदाईअ जो न आहे, सही उचार जो आहे। मीम सराइकी पियो सेखारे में चयो अथमांसि त ग़लति उचार करियां या ग़लति ॻाल्हायां त दुरुस्त कंदो कर। ॾींहं में घणियूं आम ॻाल्हियूं थी गुज़रियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि त साॼे पासे वटि ज़बरदस्त सूर शुरू थियो। उहो 2-3 सालनि खां पवे थो। चयाऊं त मथां गुर्दे जो सूर हुजे, पर इस्पताल में टेस्टूं करणु ऐं फ़ोटो कढण खां पोइ चयाईं त गुर्दा बिल्कुलु ठीकु आहिनि, पर पोइ बि सूर पए थो। 2-4 ॾींहं हले थो। हिन दफ़े त सख़्तु तकलीफ़ ॾिनाई। इतफ़ाक़ सां सूर उन राति सख़्तु पियो जंहिं राति वाचूड़ो आयो। बिजली ऐं पाणी बंदि, ऊंद ऐं अंधकार, उन करे रद पचा बि बंदि। हिकिड़ो बुख, ॿियो सूर। आदीअ खां अॻु कंपाउंडर आयो। हेडवार्ड चङू कोयला घुराया विया। लालटीन आया। चांहि जे कोप सां 2 स्लाइसूं डबल रोटी खाधमि। इलाज ॿियो त कोन हो। नोवलजिन जी इंजेक्शन लॻी, निंड अची वई। साॻियो ॿिए ॾींहं बि सूर, पर थोरो घटि। ख़मीस जो ॾींहुं हो। मुलाक़ात जी तवक़ो हुई। ग़ुलाम हुसैन काज़ी आया। कांगल मिसकिन जो फ़ैसिलो थी वियो। फाज़िल 3 लख शादीअ जे पोयां हलाए छॾिया। कमु मिड़ई रिकार्ड जे पूराई। संगावतीअ जो मामिलो उते ई उते। पाण कुझु गड़बड़ बेवस उठनि बार छॾिया। के अहवाल पहुता हुआ। गुल खे न अलाए छो बाबा रफ़ीक जो किसो बि गड़बड़। जाचक बि रिसाला के किताब सामान दवाऊं ॻच। अयाज़ हस्बे दस्तूर कोन आयो। इम्तिहान शायदि थी विया अथसि। मुलाक़ात ते वियुसि पे त वाट ते नियापो मिलियो मीम जो। तव्हां वधीक तकलीफ़ में आहियां, मूंखे पाण वटि घुराए। अॻे ॿुधो हुअमि त सख़्तु तकलीफ़ में आहे। साणसि हालत बिल्कुलु ख़राबु ऐं नाजाइज़ आहे। सोचियमि त थी सघे त घुराइजेसि। मुश्किलात उहा हुई जो मुंहिंजी सिहत करे पखो वग़ैरह कॾहिं हलियो थिए त कॾहिं सफ़ा बंदि। उहो हिन लाइ अज़ाब थी सघियो थिए। ॿियो त सुप्रीडेंट ऐं संदन विच में सख़्तु अणबणत ऐं चक्री हलंदड़ हुई। सुप्रीडेंट अलाए मञी अलाए न। इतफ़ाक़ सां डेवड़ीअ में माड़ी याने सुप्रीडेंट जे ऑफिस में घिड़ंदे ई ॾिठमि त साम्हूं सुप्रीडेंट बीठो आहे। हाल पुछियाईं, ॿुधायोमांसि। चयाईं मूंखे ख़बर ई कान हुई डॉक्टर आयो। चयोमांसि हा, पर अकेलो आहियां। रुगो मुशक़तीअ सां कमु नथो हले। बीमार थियां थो त को ॿियो माण्हू हुजे त बहितर। मीम मूं वटि रखो त बहितर। हको बको थी वियो। मूं चयो त तव्हां लाइ का मुश्किलात हुजे त ठहियो। हिकदमि सूर पई चयाईं न का ॻाल्हि कान्हे, भले अचे, पर हू ईंदो कोन। तव्हां नथा होॾां वञो। मूं चयुसि हू ईंदो। हिकदमि डिप्टीअ खे चयाईं शहज़ादा साहब हीअं कर, अॼु ई मीम खे पली जे साहब ॾांहुं ॾियारे मोकिल। हाज़िर जनाब, असीं तव्हांजी ख़ुशी चाहियूं था। आउं शुक्र अदाई करे वञी हमराहनि सां मिलुसि। शाम जो मूंखे ड्रिप लॻी पई हुई त मीम अची निकितो सामान सड़न सां। 26/6/1982 ईस्वी 11 बजा ॾींहुं। 5 ॾींहं थी विया आहिनि। डायरी लिखण जो वक़्तु न मिलियो आहे। दिलि बि नथी थिए। राति जो टीवीअ ते एतिरो वक़्तु ऐं ध्यानु थो ख़र्च थिए जो सुबुह जो लिखण ते दिलि नथी थिए। अमीर ख़त पियो ॻोल्हे। पंहिंजे हरकतुनि ऐं नाअहलियुनि सां चरियो करे विधो अथसि। मेसूणो थियो पियो हले। तंहिं ॾींहुं गोश्त काढ़े उन जो रस कढी पाण पी छॾियईं। असांखे फोग ॾिनई। चए रस मूं हारे छॾियो। नालीअ में छो? चए बसि ईअं। चुप। जेको सुवालु पुछ जवाब में रुगो मिण कढांसि उन करे नथो जो मतां उन खां चट नगीचीअ में पइजी वञे। ही वञी अलाए कहिड़नि बरनि खे बाहियूं ॾिए। सियासी माण्हू अलाए कहिड़नि खटरागनि में मुब्तला हूंदा आहिनि। भाई त अजायो कूड़ो गवाल थी न बीही रहे ऐं अजायो रंडिकूं न पैदा थियनि। जीअं आराम सां बिना रुकावट कमु हले, तीअं चङू गंदले सलीम ऐं ज़ेजा अप्रैल वारा 3 ख़त मिलिया। सलीम लिखियो आहे त ख़त पट कोन मिलियो आहे। ज़े लिखियो आहे त गंदली मूंसां गॾु शिकारपुर ऐं सेवण ट्रेन में हली हुई।
ॾिठमि त तो लाइ लिकी दुआ पे घुरियाई। गंदरीअ लिखियो आहे, प्यारा बाबा भोंवारा, शाल ख़ुशि हुजो प्यारा बाबा, आउं पास थी वई आहियां, ॿियो नंबर पास थी आहियां। सेवण ते वियसि, तुंहिंजे लाइ दुआ कई, तूं 2 महीननि खां पोइ छुटी ईंदे, आउं तोखे ॾाढो यादि करियां थी। तुंहिंजे फ़ोटो खे ॾिसी मूंखे रोअणु ईंदो आहे। तुंहिंजी गंदली। ज़े ऐं गंदली खे लिखियमि, सलीम खे लिखंदुसि। ज़े सां अमा वॾी हैदराबाद वारे जी ताज़ियत कयमि। मीम मुलाक़ात ते वियो आहे। ॻच ॾींहंनि खां पाण में कचहरियूं कयूं अथऊं ऐं स्कीमूं लड़ायूं अथऊं। पहिरियों हर को माण्हू पंहिंजी बहितरीनु ख़ूबियुनि सां पेश थींदो आहे ऐं पंहिंजे ख़ामियुनि खे लिकाईंदो आहे। पछाड़ीअ जो ख़ूबियूं ऐं ख़ामियूं कुझु बैलेंस में नज़र ईंदियूं आहिनि। सिराइकी आहे, उन ॻाल्हि जो संदसि तबियत ते असरु आहे। खुलीअ दिलि वारो ज़िंदह दिलि ऐं बहादुर माण्हू थो लॻे, ॿिजोयो आहे। ॿी जोइ सां रहे थो, हिकु पंजापण आहे ऐं ॿी झेड़ाक बि आहे। पहिरीं वीचारी सिराइण आहे। 2 साल वज़ीरो, पोइ बि मेंबर रहियो। क़ौमी इताद वारनि मारे मर्निंग करे छॾियुसि। किले में 3 महीना रही आयो आहे। आङुरियुनि जा न छिके कढी वरिताऊंसि। हिते बि रोज़ु हिकिड़े हंधां ॿिए हंधि, ॿिए हंधां 3 हंधि डोड़ाईंदा रहिया अथसि। सुप्रीडेंट सां बि अणबणत अथसि। उन वसां खेसि ज़लील करण खां कोन घटायो आहे। आख़िर लाचार बेवाहो थी मूं ॾांहुं नियापो कयईं। हाणे ख़ुशि आहे। ही 5 ॾींहं ॻाल्हियूं कंदे ऐं हाल अहिवाल ॾींदे वठंदे गुज़री विया आहिनि। मूं चयसि, मूंखे सिराइकी सेखार। चयईं, सिंधी सेखार त पोइ। हाणे लॻा पिया आहियूं हिक ॿिए खे अखर पिया ॾियूं। अॻिते जी ख़बर ख़ुदा खे। हींअर त ॻाल्हियूं ई नथियूं खुटनि। भुटे साहिब जो फिदाई आहे, पर मथसि हल्की सल्की उसूली तनक़ीद सहियो वञे। क़ौमी हक़े ख़ुदि इख़्तियारीअ जी ॻाल्हि जी ताईद थो करे। सिराइकी लॻार बि लॻल अथसि। शेर बि चवंदो आहे। मूंखे पंहिंजो उर्दू कलाम ॿुधाए ॿुधाए सुकाए विधो अथसि। कलाम सुठो आहे, पर मूं लाइ सभु पुराणियूं ॿुधल ॻाल्हियूं आहिनि, नई ॻाल्हि कान्हे। बुखियो आहे, घर जो ख़र्च बि जोणसि माइटनि खां वठी कंदी आहे। रेडियो बि कोन्हेसि। सरकार 3 लख पुराणो कर्ज़ व्याजनि सां कढी ज़ब्तियूं कयूं अथसि। 2 दफ़ा चोरियूं करायूं वयूं अथसि। हूअं मुल्तान में कुझु अबाणी अॾावत अथसि। क़ीमत पुछीमांसि, चए आउं उनखे ठीकु करे न सघियुसि। करियां हा त चङी क़ीमत करे हा। पुछियुमि, पोइ बि 30-35 लखनि जी थींदी। पंजाब जा सफ़ेद पोश कारकुन वीचारा उन्हनि हालतुनि में आहिनि। बहरहाल वज़ीरनि में ही कंगाल लेखिबो। हाल सटनि में आहे, कई केसनि में अटकायल आहे, हींअर नज़रबंद आहे। 7 शाम मीम मुलाक़ात तां मोटी ॿुधायो त चवनि था त अख़बारुनि में आयो आहे त मीम खे पंजाब पीपीअ जो सदर मुक़ररु कयो पियो वञे। जोणसि अफ़ज़ल सिंधु ऐं संदसि भेणियो मुलाक़ात ते आया हुआ। चयईं त पिंडीअ जी अंग्रेज़ी अख़बार मुस्लिम पाण ॿिन्ही बाबति पहिरें सिफ़े ते ख़बरूं ॾेई रही आहे। चयईं, सुप्रीडेंट अॼु बि मुंहिंजी बेइज़ती कई। मूं बि सभिनी जेलरनि अॻियां गोड़ कयो ऐं सभिनी खे चयुमि त अमी शाहिद रहिजो, ही मुंहिंजे पोयां दुश्मन थी पियो आहे। जॾहिं थधो थियो त मूं चयसि त तो ग़लती कई, बल्कि ज़बरदस्त ग़लती कई। मक़सदु आम आहे या ज़ाती, घटि वधायूं मस गॾु रहणु थियो आहे। तूं हिन खे भुल थो ॾीं त तोखे वरी 3 पासे वठी वञे। मञियाई। मुनू भाईअ जी अॼु जी कहाणी तस्वीरूं ॾिठमि। सुठी ज़हनी तरह सोच वीचार ऐं इंतज़ार जी हालत आहे। के अरसा ॾींहं बल्कि घड़ियूं फ़ैसिले कंदड़ थींदियूं आहिनि। ईअं थो लॻे त ईंदड़ महीनूं 2 असांजी तनज़ीम लाइ, बल्कि मुल्क जे अवाम लाइ डिघे अरसे जे मक़सदनि जी रोशनीअ में फ़ैसिलो कंदड़ थी सघनि था। हालतूं तमामु थोरो कुझु करण जी इजाज़त ॾियनि थियूं। उन आर वस कजे थो। तिर तां घुसी सघिजे थो। ख़तरनाक ऐं तबाह कुन ग़लती बि करे सघिजे थी। शानदार तारीख़ी मौक़िया बि विञाए सघिजनि था। हर शइ आहे बि नाहे बि। सूरत हाल तमामु पेचीदी आहे, ख़तरनि ऐं इम्काननि सां पुर आहे, पर उन्हीअ में कुझु करे सघण जी गुंजाइश मूं लाइ ज़रे घटि न हुअण जे बराबरि आहे। पहिरियों दफ़ो बेवसीअ जो अहसासु शदीद आहे। ॿाहिरि हुजां त शायदि हालतुनि में चङो मोचारो फेरो आणण में काफ़ी हथी ॾेई सघां। ॾिसूं यार छा था कनि। हालतूं ऐं इत्तेफ़ाक़ कहिड़ो किरदारु था अदा कनि। 2-3 ॾींहं काफ़ी धोती ॿध धोती छोड़
वारो कमु रहियो आहे। ज़हनी तरह थकिजी पियो आहियां। हाणे सवाइ हालतुनि ऐं इत्तेफ़ाक़नि जे कयल फ़ैसिलनि जो इंतज़ारु करण जे ॿियो कुझु नथो करे सघिजे। 25/6/1982 ईस्वी सुबुह जा 9 बजा चकर ॾेई वेझी नाश्तो कयो अथमि। मीम पुडिंग ठाही सा खाधीसीं। उन में अंब बि विधो आई, सुठी हुई। मीम सफ़ाई पियो कराए, कल्ह खां अमीरा आज़ार में आहे। हेतिरा महीना सखणो वेही मुंहिंजो रत पीतो आई। सॼो कमिरो गंदो पियो हो। हाणे खेसि चुरणो पियो पवे। कल्ह ख़बर पई त मजिद कुरैशीअ जे वञण बैदि जेका असिस्टेंट जनरल जे ड्यूटियुनि जी विरासत करणी हुई सा कल्ह थी आहे ऐं रज़ा वटि नज़रबंदनि जी जेका आर्ज़ी चार्ज हुई उहा ख़तमु करे नज़रबंदनि लाइ मुस्तक़िल इंचार्ज मुक़ररु कयो वियो आहे। ख़ुशि ख़सलत ऐं साहिब फ़ज़ीलत मोहतरम प्यारो दोस्त अज़मत शेख मीम खे पाण सां रखाइण जी सज़ा थी ॾिसिजे। मज़ा थींदा क़ुवत बर्दाश्त लाइ हिकिड़ो नओं चैलेंज। मीम अमीर सां गॾु ॿोड़ पियो रधे, पंहिंजूं कुझु परेशानियूं ऐं मसइला बयानु कयाई पिए। ॿाहिरि जिते कुर्सियूं विझूं वेठा हुआसीं, खेसि मयारे ज़िंदगी पोरियतनि जहिड़ो करणु, मिल्कियत परस्तीअ जी मुखालफ़त करणु, घर ॿार खे उन राह ते हलण लाइ तबलीग करणु ऐं इनक़लाबी उस्तादनि ऐं उन्हनि जे राह ते हलंदड़ अज़ीम पोरियत सूरमनि जी ज़िंदगियुनि जो मुतालियो करे उन्हनि मां सबक़ सिखी उन्हनि जी पैरवी करणु ऐं पंहिंजी नज़रियाती सतह बुलंद करण जो लेक्चर ॾेई वेठो आहियां। जोनस जी दाह थो करे त मयार ज़िंदगी बरक़रार रखण ऐं वधाइण पुठियां दीवानी आहे ऐं मूंखे चरियो करे रखियो अथसि। उन लाइ चयो अथमांसि त इनक़लाबी माण्हुनि जी रहणी करणी कहिड़ी हुअणु घुरिजे, तंहिं बाबति पंहिंजे नज़रियनि जो ऐलान ऐं तबलीग शुरू कर। ज़बरदस्त मक़ालो लिखो, हिकिड़ो नकुल जोणे खे बि मोकिल ऐं चईंसि रोज़ु 3 दफ़ा हिन जो मुतालियो करे। ॿारनि खे बि पढ़ी ॿुधाए, कान कंदी पर त बि कुझु न कुझु असरु पवंदुसि। चवे थो हा लिखां पियो, लिखण जो सुठो आहे, शायदि लिखे बि। अयाज़ जे डोमी साल लाइ DC ठटे जे मोकिलियल फारम खे भरण लाइ उहो ॻोल्हे हथु करे अॻियां रखियो अथमि। जून जो महीनो पूरो थियण ते आहे। गुज़िरियल साल हिन महीने जी 15 तारीख़ मोहम्मद फाज़िल, सफ़ी बाबल जखराणी, क़ुर्बान अबड़े, ग़ुलाम नबी सूमरे, बका मोहम्मद ख़ान जखराणी, अल्ताफ़ शाह ऐं सिंधी शागिर तहरीक तोड़े ॿियनि तनज़ीमुनि जे सज़ायाफ़्ता नौजवान साथियुनि निसार मंगरे ऐं ॿियनि खे सखर में छॾे हैदराबाद वियो हुउसि। सखर अटकल 2 महीना अॻु 30 अप्रैल ते फ़क़ीर रहमतुल्लाह सां गॾु पहुतो हुउसि ऐं ॿिए ॾींहुं अंग्रेज़ी डायरीअ में नोट कयो हुउमि। कल्ह 2 पहरनि जो फ़क़ीर रहमतुल्लाह सां गॾु हिते पहुतुसि। वाट ते ख़र्च पाण कयाई। गेट ते तलाशीअ जी दस्तूरी रेड़ पेड़, रफ़ीक सफ़ी, मीराणी आफ़ताब, काज़ी अब्दुल कादिर, आगा सदरदीन ऐं हिकिड़ो मिस्टर भुटो मिस्त्री कैदी साथी आहिनि। पेट जी तकलीफ़ अञा ख़तमु कान थी आहे। कमज़ोरी जेल में को बि बाक़ाइदे डॉक्टर कोन्हे। ग़मगीन कमज़ोर ॻणतीअ में मार्शल खां मोकल जी शर्त करे घर वारनि सां मुलाक़ात कान थी सघी। घर ॾंड में ज़ब्त करे घर मां ॿारनि खे कढी छॾियो वियो। असलम खैरपुर में हाई कोर्ट में सुनवाई 6/5/1981 ईस्वी। गर्मी ऐं चमड़ीअ जी तकलीफ़ ख़िलाफ़ मुहकम इरादे सां जिदोजहद कंदुसि। बदिलियल जॻह ऐं माहौल ते हिरां पियो। घर वारनि सां को बि राब्तो कोन थी सघियो। घर ऐं उन जे छॾाइण जी कोशिश जे नतीजनि जी का बि ख़बर कान्हे। छा पाण खे हिते कारआमद नमूने मसरूफ़ रखी सघंदुसि। ड्रिपुनि खे जारी रखण जी घुर करणु घुरिजे। लिखण जे बावजूदि लाइब्रेरी वारो कोन आयो। चीनी मुसनिफ़ हान स्वियान जी आतम कहाणी पियो पढ़ां। लॻे थो त दिलचस्प हूंदी। अटकल 1.5 महीने खां पोइ नोट कयो हुउमि। 2/6/1981 ईस्वी। सिहत क़ाबिल बर्दाश्त, को बि तख़लीक़ी कमु न, ख़सीस बेगारनि में मुब्तला। बेनज़ीर जी पुछा। उन विच में माई बेनज़ीर सखर सेंट्रल जेल अची चुकी हुई। सख़्ती हुई, लाॻापो कोन थी सघियो। 2 हफ़्तनि खां पोइ वरी हैदराबाद ट्रांसफ़र कयाऊं। 17/6/1981 ईस्वीअ ते डायरीअ में नोट कयो हुयुमि। 15/6/81 ते हिते ट्रांसफ़र थी आयुसि। वार्ड में शेर ख़ान, हुसैन शाह बुखारी, मीर मोहम्मद जूणेजे, सिद्दीक़, असलम, इस्माइल सोही, गाज़ी सलाहुद्दीन ऐं दाऊद पठान सां मिलियुसि। किटली, सलेमान, करीम, गौसल शाह, मंगरियो वग़ैरह भर वारनि वार्डनि में आहिनि। मीर मोहम्मद जूणेजो कल्ह इस्पताल वियो आहे। मोकनि जी ऑपरेशन। इस्माइल सोहे सां हंडी वाली अथ में। असलम परवेज़ मूंखां 2 ॾींहं अॻु आयो।
कमिश्नर हैदराबाद अब्दुल्ला जे मेमण सरकार पारां मूंखे ऐं असलम खे जेल मां संदसि बंगले ते घुरायो। आछ न क़बूल कयमि, ज़रीना अयाज़ गंदले ऐं कुलेली कल्ह आया। सुठी कचहरी, सलीम चवनि था ठीकु थी वियो आहे। अयाज़ ख़ालिद जे शादीअ जूं ख़बरूं ॿुधायूं। ॾिसिजे पियो त सॼो वक़्तु पठाण कॉलोनीअ में ई रहण जी आदत मां जिंदु छॾाए पियो। सवाइ असां टिनि ऐं दाऊद ख़ान गाज़ी इस्माइल ऐं मीर मोहम्मद जे ॿिया हलिया विया आहिनि। सिहत अॻे जी भेट में बहितर। फाज़ल ॾांहुं लिखियुमि, को बि जवाबु न। 2 महीननि खां वधीक अरसे में को बि काराइतो कमु कोन कयो अथमि। हीअ सुस्ती ऐं बेकारी कॾहिं ख़तमु थींदी? घरू हालतूं गैर तसली बख़्श। ईअं थो लॻे त सॼी ॻाल्हि मां को बि खड़ तेल न निकिरंदो। ॾिसी ऐं सदाईं साॻी हालति जारी रहंदी। ॾिसी हमरा कक थी पिया आहिनि। उन ॻाल्हि जो कीअं इलाजु कजे? ॻाल्हि लाइलाज त कान साबित थींदी ऐं घर जे ड्राही त कान विझंदी ऐं घर खे ड्राही त कान विझंदी। घरू हालतूं पार्टीअ जूं हालतूं। 18/6/1981 ईस्वीअ ते लिखियो होम। राति शब बरात हुई। दाऊद ख़ान जे घरां सीरो आयो। सोहे सिद्दीक़ असलम ऐं गाज़ीअ जे क्लास खे अंग्रेज़ी सेखारणु शुरू कयमि। काफ़ी दिलचस्प ऐं कामयाबु। दाऊद ख़ान चए थो त आउं सूमर खां शामिलु थींदुसि, जो उहो मूं लाइ भाॻ वारो ॾींहुं आहे। हाणे घटि बोर थो करे फाज़ल खे लिखियुमि। पिण अयाज़ खे पंहिंजा ठटे में रहण वारा ॾींहं यादि कयमि। काफ़ी मुतमइन थियुसि उन्हनि ॾींहंनि खे यादि करे जेकी मूं लाइ घणे भाङे अणवणंदड़ हुआ। हाफ़िज़े या फितरत जी उहा कहिड़ी न खेॾ आहे जो माण्हू माज़ीअ जूं रुॻो सुठियूं ॻाल्हियूं यादि करे थो ऐं उन करे माज़ीअ जे वापसीअ लाइ वाॼाए थो ऐं हाल ते पछताए थो। तख़लीक़ी कमु कॾहिं शुरू करे सघंदुसि? तमामु जल्द शुरूआति करणु घुरिजे। फाज़ल जी का बि ख़बर कान्हे छो। 22/6/1981 ईस्वीअ ते नोट कयो होम। अब्दुल सलाम थईम आज़ादु थी वियो। काल्ह मिस्टर बचल मेमण फर्स्ट क्लास मैजिस्ट्रेट आयो ऐं ज़माने खां पोइ टेंडड़ा पाशूअ जो कसमनामो नेठि तस्दीक़ थियो। ॾाढो ख़ुशि थियुसि। इसराइली तरफ़ां इराक़ी एटमी रिएक्टर तबाह करण जे नतीजनि ऐं बनी सदर खे कढण जे नतीजनि ते बहस कयोसीं। संदम बदिली थी चुकी आहे। गाज़ीअ जी कहाणी ॿुधमि। सलीम जी का बि ख़बर कान्हे। नाख़ुशि सिहत इंतज़ार में विझंदड़ ॿिए ॾींहुं सुबुह 23/6/1981 ईस्वीअ ते नूर इलाही घुरायो हो। पाण ऐं डिप्टी आगा ग़ुलाम नबी अलॻि कमरे में वेठा हुआ। नूर इलाहीअ क़बूल कयो त मुंहिंजी ट्रांसफ़र डिस्ट्रिक्ट जेल कोट लखपत लाहौर थी आहे। पोइ ॿिन्ही मूंखे पंहिंजाईअ वारे हुजाइते अंदाज़ में सम्झायो हो त मूंखे टाइम पास करणु घुरिजे ऐं जेकी सरकार चए थी सो लिखी ॾियणु घुरिजे। कलाक ॾेढ सम्झायो हुआऊं। मूं संदन हमदर्दीअ लाइ पुरखुलूस थोरा मञिया। बाक़ी आउं कीअं लोही लाहियां? कारण 2 ॾींहं तव्हांजो पूरो 1 साल अॼोकी तारीख़ 25/6/81 ते अटकल हिन ई वक़्तु 9 बजे सिपाहियुनि जो डंबलो अची निकितो हो। शाहनवाज़ जूणेजे, असलम सिद्दीक़, दाऊद ख़ान गाज़ी ऐं ॿियनि दोस्तनि खां मोकिलायो होमि। हिकिड़े हमरा वाट जे ख़र्च लाइ 400 रुपया ॾिना हुआ। शाहनवाज़ पुछियो त ख़र्च जा पैसा आहिनि? घरां अयाज़ खे खयो होमि। 2 ॼणा गाॾीअ जे इंतज़ार में प्लेटफार्म ते वेठा हुआसीं। ख़बर ई कान थी पए त मुस्तक़बिल जे पलांद में छा लिकल आहे। अयाज़ चयो हो त मूं वटि 70-80 रुपया आहिनि, खपनि त खणी वञ। मूं इनकार कयो। उन वक़्तु प्लेटफार्म ते वेठे मूंखे अयाज़ केॾो पंहिंजो केॾो प्यारो लॻो हो। मुड़ुसु माण्हू थियो वेठो हो। मूं थोरी तसली ॾिनीमांसि पर अॻे ई टाट हो। नज़रियाती तालीम ऐं इनकलाबी तारीख़ जे मुताले जो उहो फ़ाइदो आहे त ॿार, ॿुढा ऐं औरतूं ॻिचीअ जो वबाल कोन था थियनि। मुड़ुसु माण्हू थी हर ॻाल्हि बर्दाश्त कनि था। कंहिं बि ॻाल्हि ते हैरान परेशान नथा थियनि। ट्रेन में कनि पंजाबी मुसाफ़िरनि सां जहिड़ो थियो, जाइ ई न ॾियनि। वाट ते डॉक्टर इसरार अहमद जे हिकिड़े हामी वकील सां कचहरी थी हुई। जमाती थे ॾिठो। लाहौर में केरु कोन मिलियो हो ऐं ॻरो भाड़ो ॾेई टैक्सी करे हिते पहुतासीं। हींअर मुनू भाईअ जे सिलसिलेवार ड्रामे सोना चांदीअ जी किस्त ॾिठीसूं। दिलि वटां आहे। मुख्य किरदार वारी छोकिरी कमाल जो कमु करे थी। सुठे अवामी किरदार जो हिकिड़ो आलीशान मिसाल आहे। बैरूत तबाह थी रहियो आहे। बज़ाहिर फ़लस्तीनी ख़तमु थियण वारा आहिनि।
रुजत परस्त अमरीकी छाड़ता अरब ऐं गैर अरब मुसलमान हुक्मरान तबका साज़िश करियो तमाशो पिया ॾिसनि। मकर ऐं मुनाफ़िकीअ जूं हदूं थी वियूं आहिनि। जमायतिया नाटक पिया कनि जेको फ़लस्तीन जो नालो थो वठे तंहिं ते चढ़ियो वञनि। अॼु ॿिली सभु गोश्त खाई वेई। जिन्ना साहिब जे 1942 ईस्वीअ में लिखियल सवान उमिरि पियो पढ़ां। मज़ेदार इंकिशाफ़ आहिनि कांग्रेस ऐं लीग बाबति। 26/6/1982 ईस्वी। अॼु मीम घोड़ा घोड़ा कई त अमीर मुंहिंजा 4 सिगरेट चोराया आहिनि। तमामु घणे जोश में अची वियो। ग़रीब खां ग़रीब माण्हू पाण खां वधीक बुखे माण्हूअ तरफ़ां टके जी मिल्कियत हिकिड़े सिगरेट खां महरूम करण ते केॾो न बाहि थियो वञे। उन वक़्तु हू ग़रीब नाहे, हू मिल्कियत वारनि जे कुटुंब जो भाती ऐं मिल्कियत देवीअ जो पूॼारी आहे। मिल्कियत जो बचाव इज़त ऐं गैरत जो सुवालु आहे। अक़ीदे ऐं दीन ईमान जो सुवालु आहे। कंहिं पाण खे ग़रीब ऐं बुखे माण्हूअ तरफ़ां उन देवीअ खे हथु लाहिण माना मिल्कियत वारे माण्हूअ जे बुत तां टेई कपिड़ा लाहे वठणु, चोरी ऐं ॿियूं अहिड़ियूं बदमाशियूं ख़ुदि अवाम जे ख़िलाफ़ु बदमाशियूं थियनि थियूं बुरियूं ऐं नुक़सानकार ॻाल्हियूं आहिनि। पर मिल्कियत खे पीर करे पुॼणु ऐं उनखे गैरत दीन ईमान जो सुवालु करे वठण बि बुखियनि ठुड़कू मिल्कियत वारनि तरफ़ां असुली मिल्कियत वारनि जी ज़हनी ग़ुलामीअ जे बराबरि आहे। उन मसइले ते तवाज़ुन क़ाइमु करणु इनक़लाब जी अहम ज़रूरत आहे। न चोरीअ ठगी ऐं मिल्कियत जे फुलट जी हिमत अफ़ज़ाई कजे ऐं न मिल्कियत जी पूॼा कराइजे। उहे ॻाल्हियूं मीम खे सम्झाए खेसि थधो कयमि, न त अमीर खे जोश में सज़ा लाइ जेल वारनि जे हवाले ते कयाई। माण्हू मोकिले चुको हो। बहरहाल उन सबबु करे मूंखे अमीर जे क़ैद मां अॼु रिहाई मिली। खेसि बदिली कयो वियो। सवाइ कंहिं इल्ज़ाम जे बीमारीअ जो सबबु ॾेई ॿियो मुशक़ती आयो जेको ठीकु थो ॾिसिजे। शल न को बेहया मज़लूम माण्हू कंहिं ॿिए मज़लूम माण्हूअ या मज़लूमनि जे कंहिं हामी माण्हूअ जे गर्दन ते सवार थी खेसि ब्लैकमेल करणु शुरू करे। खेसि ख़बर आहे त हीउ माण्हू मज़लूम ख़िलाफ़ु का बि दाह कूक कान कंदो। हिन सां छा बि करियां फॿी वेंदो। जे दाह कंदो बि त बि सभु को मजास लाहींदो त मियां तूं अहिड़ो मज़लूमनि जो हामी ऐं मज़लूमनि ख़िलाफ़ु शिकायतूं। मीम अॼु बि पंहिंजा घरू मसइला टेबल ते रखिया त सलाह ॾे त छा करियां। ज़ाल ॿार भेण अॻी ज़ाल भेणियूं माली मुश्किलातूं कर्ज़ सरकारी घेराव जलाओ चोरियुनि वग़ैरह जो अहवालु अॻे ई ॿुधाए चुको आहे। अॼु घर जो केस बयानु कयाई, ख़ासि करे जोणस जे रवैये जो नतीजो कयाई। मसइलो पेचीदो थो लॻे पर हल कबो। शाम जा 4:30 बजा जालंधर तां ॿार रास लीला पिया पेश कनि। विच में कृष्ण मुरली पियो वॼाए। चौधारी नंढड़ियूं गोपियूं पयूं नचनि, डौका वॼाईंदियूं पयूं फिरनि। वाह चित्रहार फिल्म नूरी पूनम ढिल्लो बेहद ख़ूबसूरत पहाड़नि जे वेस में ख़ूबसूरत मंज़र। आजा रे आजा ओ मेरे दिल बर आजा राजेश खन्ना शर्मिला टैगोर बर्फानी मंज़र अमिताभ बच्चन राखी शत्रुघ्न सन्हा काला पत्थर में फिल्म दिलदार में स्कूल में क्या पढ़ूंगी दिल की किताब पढ़ लो अमिताभ बच्चन मैं पल दो पल का शायर हूँ पल दो पल मेरी कहानी है।